नमस्कार, जय श्री कृष्ण। मां या करिश्मा पेसवाणी है मुझे चैनल के यानी कृष्ण कृपा केवलम में तव्हां सभिनीनि जो स्वागत है। अॼु मां तव्हांखे भाई दूज पर्व जे बारे में ॿुधाईंदमि। जीअं त ॾियारी 5 ॾींहंनि जो ॾिणु आहे ऐं हिन में जो आख़िरी त्योहार आहे उहो आहे भाई दूज। जीअं त सावणनि में राखी जे ॾिण ते भेण पंहिंजे पेके घर वञी करे भाउ खे राखी ॿधंदी आहे ऐं भाउ हुन जी रक्षा जो वचन ॾींदो आहे। उन्हीअ साॻीअ तरह कतीअ जे द्वितीया जे ॾींहुं भाउ पंहिंजी भेण जे घर वञे थो। हिन ॾींहुं भेण पंहिंजे भाउ जे उज्जवल भविष्य ऐं लंबी सेहतमंद उमिरि लाइ विर्त ऐं पूॼा कंदी आहे ऐं भाउ खे पंहिंजे घर रोटी खाराईंदी आहे ऐं भाउ पंहिंजी भेण खे आशीर्वाद ऐं उपहार ॾींदो आहे। इहो करणु अॼु जे ॾींहुं तमामु शुभ मञियो वेंदो आहे ऐं ईअं बि चइबो आहे कि जो भेण हिन ॾींहुं प्यार ऐं आदर सां पंहिंजे भाउ जो सत्कार थी करे पंहिंजे घर रोटी खाराए थी, हुन जा सभई कष्ट दूर थियनि था ऐं जो भाउ हिन ॾींहुं भेण जे घर वञे थो हुनखे कॾहिं बि अकाल मृत्यु नथी अचे। हिन ॾींहुं भेनरूं ख़ासि चांवरनि जा व्यंजन ज़रूरु ठाहींदियूं आहिनि। भेनरूं भाउ जो स्वागत करे टीको लॻाए मात मिठो कराए ऐं आरती करे ईअं चवंदियूं आहिनि कि गंगा पूजे यमुना खे, यमुना यमराज खे, सुभद्रा कृष्ण खे ऐं मां पंहिंजे भाउ खे, मुंहिंजा भाउ तुंहिंजी उमिरि लंबी थिए। ऐं ईअं चवंदियूं आहिनि कि मुंहिंजे भाउ ते जो बि कष्ट अचिणो आहे उहो भले अॼु अचे, छो त हुन ॾींहुं यमराज भाउ जा प्राण नथो वठी सघे। उहो हुन वचन ॾिनो आहे त भाउ खे ईअं खाराए पीआरे भाउ सां आशीर्वाद वठंदा आहिनि। पोइ भेण पंहिंजो विर्त छोड़ींदी आहे ऐं पोइ पाण खाईंदी आहे। त इहो हो भैया दूज जो त्योहार। इन जी प्रथा कीअं शुरू थी, कीअं परंपरा में आयो, हुन जी कथा मां हाणे तव्हांखे ॿुधायां थी। भाई दूज जी कथा हिन प्रकार आहे। भॻवान सूर्य नारायण खे 2 ॿार आहिनि, यमुना ऐं यमराज। यमुना पंहिंजे भाउ यमराज खे तमामु प्रेम कंदी हुई ऐं हमेशह हुननि खे निवेदन कंदी हुई कि तव्हां मुंहिंजे घर अचो रोटीअ ते। लेकिन व्यस्त हुजण जे करे यमराज हमेशह टालींदा रहंदा हुआ। हिकु ॾींहुं यमुना यमराज खे रोटी बरसाई ऐं वचन बि वठी छॾियो कि तव्हां ज़रूरु अचिजो। यमराज सोचियो कि मूंखे त पंहिंजे घर केर बि न सॾु कंदो आहे, मुंहिंजी भेण हेॾे प्यार सां सॾु कयो अथई त मूंखे ज़रूरु वञणु खपे। ईअं सोचींदे हुन ॾींहुं यमराज नरक जे निवासी खे मुक्त करे छॾियो आहे ऐं हलियो आहे अॼु यमुना जे घर ऐं पहुतो आहे। यमुना जी ख़ुशी जो ठिकानो ई न रहियो आहे। पंहिंजे भाउ खे ॾिसी यमुना ॾाढी ख़ुशि थी आहे। हुनजो पूॼा तिलक कयो अथई ऐं पंहिंजे भाउ खे तमामु प्रकार जा व्यंजन कराया अथई। हिन ते यमराज भॻवानु प्रसन्न थी पंहिंजी भेण खे वर घुरण लाइ चयो आहे त यमुना चए थी कि तव्हां प्रति वर्ष हर साल हिन ई ॾींहुं मुंहिंजे घर भोजन ते ज़रूरु अचो ऐं जो बि भेण हिन ॾींहुं आदर सत्कार सां पंहिंजे भाउ खे पंहिंजे घर रोटी कराए थी हुनखे तव्हांजो भय न हुजे। त हिते ख़ुशि थी करे यमराज तथास्तु चयो त इहा परंपरा हली कि हर साल भाउर पंहिंजी भेण जे घर हिन ॾींहुं ज़रूरु वेंदा आहिनि ऐं हिन ॾींहुं यमराज सां गॾु यमुना जी बि पूॼा थींदी आहे ऐं यमराज जो शाम जो ॾीओ बि ॿारींदियूं आहिनि भेणरूं कि असांजे घर कंहिंजी बि अकाल मृत्यु न अचे, कि असांजे भाउ जा प्राण तूं न खसे सघीं। ऐं हिकिड़ी ॿी बि पौराणिक कथा ईअं आहे कि हिन ॾींहुं ई भॻवानु कृष्ण नरकासुर जो वध करे मोटिया हुआ त हुननि जे लाइ सुभद्रा विर्त रखियो हो ऐं हुन तमामु ख़ुशीअ सां पंहिंजे भाउ जो आदर सत्कार कयो हो। त हुन ॾींहं खां बि इहा परंपरा शुरू थी। त इहा हुई आखाणी भाई दूज जी। तव्हांखे कीअं लॻी मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाईंदा ऐं मुंहिंजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। पासे में बेल आइकॉन आहे, हुनखे प्रेस करणु न भुलिजो त जीअं मां नयो वीडियो विझां त तव्हांखे नोटिफिकेशन अची सघे। वरी मिलंदासीं हिकु ॿिए नए वीडियो सां। तेसिताईं मोकल थी वठां। जय झूलेलाल, जय श्री कृष्ण।